MP फयाज़ अली भुट्ट ऐं जीअं मां चयो CM जे नोटिस वठण बाद SSP दादू कैप्टन रिटायर सदाम खासकेली तुरुक त वरितो नींगरी उजाला परवीन जे वालिद शमसुद्दीन सोलंकी जी फरियाद ते नामालूम माण्हुनि मथां अगवा जो केस त दाख़िल कयो आहे FIR त करे छॾी उन जे लाइ पहिरीं उन्हनि 5 रुकनी कमेटी ठाही जंहिंमें A सेक्शन SHO मोहम्मद इब्राहिम सुमरो ऐं B सेक्शन SHO महताब खावर CI इंचार्ज अमताज मीरजत ऐं लेडी पुलिस यासमीन सुमरो बि उन्हनि सां हुई पर हिन वक़्त ताईं उन्हनि जे लाइ का बि तसली वारी या अॻ भराई जंहिंखे चइजे उहा न थी सघी उन खां पोइ कल्ह SSP दादू कैप्टन रिटायर सदाम खासकेली मेयर में 8 रुकनी कमेटी जो अनाउंस कयो उन 8 रुकनी कमेटी में जेको आहे सो संदसि मेयर जो DSP जेको गुलसन थेबो जीअं मां चए थो उहो बि उन सां आवाज़ टीवी कोशिशि कई आहे इन सां मुसलसिल कोशिशि करे रहियो आहे उन जे लाइ इहो ॿुधाईंदो था गुलसन थेबो ख़ुदि कल्ह चार्ज वरिती आहे अहिड़े नमूने सां SSP दादू अॻिए महीने में चार्ज वरिती आहे ईअं ई SHO A सेक्शन मोहम्मद इब्राहिम जैनी आयो आहे उनजे ॿिए ॾींहं ते ई वाक़ियो थियो आहे मतिलबु हीउ बि नओं आयो आहे हीउ महीनो बि कोन्हे को रहियो बिल्कुलु सिचुएशन आहे सभा ॾिसो यानी जिनकी नंढड़ी गुम थी वई आहे उन्हनि खे बाक़ाइदा थाणे घुराए करे दाद रसी कई थी वञे हालांकि ॾिसो असां पंहिंजे पुलिस इंतज़ामिया जे मथां ट्रस्ट कंदा आहियूं हिकिड़ो असांजो उन्हनि सां गॾु ट्रस्ट जो रिश्तो आहे असांजो कानून जे मथां हिकिड़ो ट्रस्ट जो रिश्तो आहे पर फ़िलहाल मां इहो ज़रूरु चवंदमि मुबशिर त ट्रस्ट बहाल करणु हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो आहे जेको पुलिस जी ज़िम्मेवारी ठहे थी ज़हीर अब्बास साहब जीअं तव्हां चयो त DSP गुलसन थेबो साहब खे गुज़िरियल ॾींहुं ई चार्ज मिली आहे ऐं मोहम्मद इब्राहिम सूमरो जेके A सेक्शन मेहर आहिनि त उन्हनि खे महीनो थियो आहे महीनो थिए या हिकु ॾींहुं थिए ज़िम्मेवारी पुलिस जी आहे पुलिस हिन वक़्तु ख़ातिरियूं कराए थी कमेटियूं जोड़ी वञनि थियूं जीअं प्रिया कुमारी जे हवाले सां जोड़ी वयूं हिन वक़्तु उजाला जे हवाले सां जोड़ी वञनि थियूं पुलिस ख़ातिरी कराए कहिड़ी थी आख़िर कॾहिं बाज़ाब कराए वेंदो यानी कि जी बिल्कुलु सभा जीअं मां चयो त पुलिस सिर्फ़ु कमेटियूं ऐं फोटो सेक्शन मीडिया ट्रायल त माण्हुनि खे अचे थो पर ख़ुदि हितां जा मेयर जा साझावंद माण्हू हिन गिणती में जुड़ियल आहिनि कल्ह आवाज़ TV साझावंदनि में मेयर जे तमामु वॾनि वकीलनि कानूनी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे हुननि पिणु गिणती ज़ाहिर कई आहे त सॼे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते मुख़्तलिफ़ किराना शॉप्स ते सुपर मार्केटुनि में CCTV फुटेजिस लॻियल आहिनि या शहर में जेके दाख़िली ऐं ख़ारिजी जेके रस्ता आहिनि शहर में दाख़िल थियण जा उहे पिकटूं छो ख़ाली आहिनि उन्हनि पिकटुनि ते माण्हू केॾांहुं हलिया विया उन वक़्तु पुलिस किथे आहे ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो पुलिस कल्ह बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जीअं कमेटियूं जोड़ियूं आहिनि उन्हनि में नेक मोहम्मद कोसो SHO मोहम्मद इब्राहिम सुमरो ऐं महताब खावर मुख़्तलिफ़ रोडनि ते CCTV कैमरास जेके आहिनि उन्हनि में सिर्फ़ कोशिशूं ऐं फोटो सेक्शन अधु कलाक जे लाइ करे बिल्कुलु ज़हीर अब्बास मां इन पॉइंट वटि ईंदमि यकीनन मेहर में खोड़ सारा वॾा दुकान हूंदा कारोबारी मराकज़ हूंदा मुबशिर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हां हिते पॉइंट आउट कजो ऐं रिपोर्टर खां पुछजो त पेरा बि खया वेंदा आहिनि हा बिल्कुलु ईअं ई आहे हाँ सिंध में त इहा रवायत आहे अक्सर औकात पेरा खया वेंदा आहिनि या अक्सर औकात असां ॾिठो आहे जॾहिं चोरी का वारदात थी वेंदी आहे त कुतनि खे इहो टास्क ॾिनो वेंदो आहे करे काशे त पुलिस हिन हवाले सां को CCTV कैमरा जी फुटेजिस वग़ैरह ॾिसण जे लाइ जेकॾहिं मतिलबु ॻाल्हि उहो ई आहे मसइलो हल करण जे लाइ पुलिस इंतज़ामिया अचे त शायदि इहो 24 कलाकनि जो टोटल मसइलो आहे ऐं इहे सभु CCTV कैमरास वग़ैरह ॾिसी करे पेरा खणी करे हर शयूं जेको आइडेंटिफाई करे थियूं सघजनि लेकिन पता अलाए छो रीज़न असांखे सम्झ खां ॿाहिरि आहे तव्हां ज़हीर अब्बास साहब ॿुधायो CCTV कैमरास जे हवाले सां कोई इक़दामात कया विया आहिनि मक़ामी सतह ते हाँ जी बिल्कुलु मुबशिर जी मूं वज़ाहत कंदे ॿुधायो त जेके ॿ टे SHO जेके हिननि जी 8 रुकनी कमेटी आहे उन्हनि मां बि वरी ॿ टे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके फुटेजिस या CCTV कैमरा जेके लॻियल आहिनि उन्हनि खे बिल्कुलु चेक कयो पियो वञे ऐं निशानी हिकिड़ी वीडियो बि अहिड़ी हिकिड़ी सोशल मीडिया ते वायरल थी आहे जंहिंखे पुलिस बि ख़ुदि वायरल करण खां रोके थी पई जंहिंमें ॾिठो थो वञे त नींगरी
खे के मोटरसाइकिल सवार उतां खणनि था, पर हाणे उन्हनि जी वालदेन ऐं पुलिस तस्दीक न कई आहे, इन जे करे इहा बि कंफर्म न थी सघियो आहे त इहा CCTV कैमरा उन ई मासूम गुलनि जहिड़ी उजाला परवीन जी आहे या का ॿी आहे। बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। ज़हीर अब्बास साहब, असां हिन मौज़ू ते वधीक कनेक्टेड रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।